गो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु हिन वीडियो जो मक़सदु हिकु पैगाम पुॼाइणु आहे। जीअं तव्हांखे ख़बर आहे, कल्ह असां चाचड़ बिरादरी जो जेको हिकिड़ो सान्यो थियो, उते 9 हिकु ख़ानदान जा माण्हू शहीद थी विया। उते दुआ लाइ असां वियासीं ऐं उते न्यूज़ ते तव्हां ज़रूरु ख़बरूं ॿुधियूं हूंदियूं त फायरिंग थी, असांजे मथां फायरिंग थी। मां सभिनी दोस्तनि खे, माण्हुनि खे हिन वीडियो जे थ्रू इहो ॿुधाइणु चाहियां थो त छो त उते पुलिस जो ऑपरेशन हले थो, मुख़्तलिफ़ ट्राइब्स जा इशू हुया, त उन ऑपरेशन में फायरिंग थी आहे। उहो असांजे मथां न, अल्हम्दुलिल्लाह असां सेफ ऐं सिक्योर जीअं हुयासीं, ख़ैरियत सां वापसि आयासीं। ऐं मां हिन वीडियो जे थ्रू हिकिड़ो पंहिंजी महार ट्राइब खे बि रिक्वेस्ट कंदुमि, बाक़ी सभु ट्राइब जेको मोहबत असां सां करनि थियूं, उनखे हिकिड़ी मां रिक्वेस्ट इहा ज़रूरु कंदुमि त मां वायलेंस जे हमेशह अगेंस्ट रहियो ऐं मां इहो ई सभिनि खे सलाह ॾींदो आहियां त वायलेंस खां परे रहनि ऐं को बि माण्हू उथी करे को कंहिंजो डैमेज न सोचे, न डैमेज करे बि सही। ऐं अगरि को अहिड़ो माण्हू असांजी ट्राइब जो या ॿाहिरि माण्हू ट्राइब जो करे थो त असां उनखे बिल्कुलु ओन न कंदासीं ऐं उनखे बिल्कुलु ईअं सज़ा मिलंदी जीअं क्रिमिनल खे मिलंदी आहे। ऐं असां पुलिस खे ऐं सिंध हुकूमत खे इहा रिक्वेस्ट कंदासीं त अगरि को माण्हू अहिड़ी शरारत करे थो ऐं वञी करे इन शइ जो इंतकाम वठण जी कोशिशि करे थो या मुंहिंजे नाले ते वञी इंतकाम वठे थो, त उहो माण्हू क्रिमिनल आहे, उहा ग्रुप क्रिमिनल आहे। त मां सभिनि जी महिरबानी वॾी, जंहिं मूंखे फ़ोन कयूं, जंहिं मूंखे यादि कयो, मूंखां पुछो, तव्हां सभिनि दोस्तनि जी वॾी महिरबानी।